कंटिन्यू कयूं था। हाणे आहे त उहो कहिड़ो शहर आहे जेको त बॉर्डर शेयर करे थो, लाइक उहो कहिड़ो शहर आहे जेको विच सिटी इज़ ऑन द बॉर्डर ऑफ सिंध एंड द पंजाब प्रोविंस। त उहो सिंध जो जेको शहर आहे उहो आहे कश्मीर। कश्मीर। ऐं ॿियो आहे त सिंध जी जेका ट्रेडिशनल गेम आहे उहा कहिड़ी आहे, उहा आहे मलाखड़ो। उन खां बाद में ॿियो आहे त जेको किताब आहे शाह जो रिसालो, शाह जो रिसालो, उन किताब जो लेखक केरु आहे? भई उन किताब जो लेखक आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। उन खां बाद में असांजो ॿियो सवाल आहे त जेको मक़बरो आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो उहो किथे आहे? उहो आहे भई भिटशाह में। किथे? भिटशाह में। ॿियो आहे त मोहनजोदड़ो किथे वाक़िआ आहे? हाणे मोहनजोदड़ो जेको आहे त वेस्ट बैंक इंडस में अपर सिंध में लाड़काणे ज़िले में, लाड़काणा डिस्ट्रिक्ट में, लाड़काणे जे तालुके डोकरी में। ऐं ॿियो आहे त मुअन जे दड़े जो मतिलबु छा आहे? मतिलबु मुअलनि जो दड़ो। हाणे ॿियो आहे त लाल शहबाज़ जेको कलंदर आहे उन्हनि काफ़ी सारा किताब लिखिया, पर कहिड़ियुनि ॿोलियुनि में लिखिया? ॿिनि ॿोलियुनि में लिखिया अथऊं ज़्यादातर जेके उन्हनि जा किताब आहिनि, हिकिड़ो फारसी ऐं ॿियो आहे अरबी। ॿियो आहे त ही थींदो असांजो पंजो सवाल। अच्छा, हिते राइटिंग न मुंहिंजी सुठी कोन थी बीहे, हूअं मुंहिंजी राइटिंग ॾाढी ख़ूबसूरत आहे सिंधीअ जी। हाणे ॿियो सवाल आहे त शाहजहान जेका मस्जिद आहे उहा किथे आहे? उहा आहे थटा में। अच्छा, हिकिड़ो जेको आहे न अक्सर MCQ ईंदो आहे त पहिरियों जेको नॉवेल आहे न सिंधी लैंग्वेज में उहो कहिड़ो आहे? उहो अथव ज़ीनत, जंहिंखे लिखियो आहे मिर्ज़ा कलीज बेग, जंहिंखे मिर्ज़ा कलीज बेग जो तिबेज़ाद नॉवेल बि चयो वेंदो आहे। छाकाणि त काफ़ी जेके नॉवेल आहिनि उन जा तर्जुमा थियल आहिनि, पर हीउ हुन जो तिबेज़ाद नॉवेल आहे जेको उन्हनि जेको आहे त लिखियो आहे। अच्छा, ॿिया जेके MCQs आहिनि अहिड़े क़िस्म जा ही पुछंदा आहिनि, लाइक वाइट डिज़र्ट मतिलबु अछड़ो थर, अछो थर या अछड़ो थर। ठीकु आहे, छा अछड़ो थर वाइट डिज़र्ट उहो किथे आहे? मतिलबु कहिड़े डिस्ट्रिक्ट में आहे? उहो आहे भई खेरपुर मीरस में। किथे? खेरपुर मीरस में। भई ॿियो सवाल आहे त जेको अलन फ़कीर आहे उहो किथे जेको आहे त दफ़न थियल आहे? उहो दफ़न थियल आहे ॼाम शोरो में। अलन फ़कीर MCQ अची चुको अथव इहो बि। ऐं ॿियो आबदा तेहरानी आहे, लाइक एक्स वाइस चांसलर ऑफ यूनिवर्सिटी ऑफ सिंध। डॉक्टर नबी बख्श बलोच जन बि उते जेको आहे त थियल आहिनि। ऐं ॿियो आहे त जेको वतायो फ़कीर आहे उन जो वताए फ़कीर जो असुल नालो छा आहे? जेको वताए फ़कीर जो असुल नालो आहे उहो आहे शेख ताहिर। ऐं ॿियो आहे त जेको कलंदर शहबाज़ आहे उन्हनि जो असुल नालो छा आहे? उन्हनि जो जेको असुल नालो आहे उहो आहे हज़रत उस्मान मरवंदी। अच्छा, ॿियो आहे ही काउं थींदो 11हों असांजो MCQ थींदो त जेको शाह अब्दुल लतीफ़ जो रिसालो आहे उनखे उर्दू में कंहिं ट्रांसलेट कयो आहे? उनखे उर्दू में ट्रांसलेट कयो आहे शेख अयास। अच्छा, ॿियो सवाल आहे त अल्लामा काज़ी जो जेको मक़बरो आहे उहो किथे आहे? उहो जामशोरो में आहे। डॉक्टर नबी बख्श बलोच जो बि। ऐं उन खां बाद में असांजो जेको ॿियो सवाल आहे त बाबाए सिंध कंहिंखे चयो वेंदो आहे? बाबाए सिंध चयो वेंदो आहे हैदर बख्श, हैदर बख्श जतोई खे।
उन खां बाद में असांजो ॿियो जेको आहे त सवाल आहे उहो आहे त अच्छा ॿियो आहे त कहिड़ो सिंध जो जेको शहर आहे उहो मशहूरु आहे अंबनि जे करे, उहो आहे मीरपुर ख़ास जेको आहे त मशहूरु आहे अंबनि जे करे ऐं ज़ैतूननि जे करे। कहिड़ो मशहूरु आहे? उहो आहे लाड़काणो। अच्छा ॿियो इहो बि MCQ पुछियो वेंदो आहे त कल्होड़नि जे दौर में, जेको कल्होड़नि जो पीरियड हुयो, त उन्हनि जे दौर में ऑफिशियल लैंग्वेज सिंधीअ जी कहिड़ी हुई? उहा हुई भई फ़ारसी। ठीकु आहे। ऐं जेको ॿियो शाइर आहे शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो, किथे पैदा थियो हुयो? मटियारी में। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में असांजो ॿियो सवाल आहे त सचल सरमस्त जेको आहे उन्हनि जो असुल नालो छा आहे? उन्हनि जो असुल नालो आहे अब्दुल वहाब फारूकी। छा? अब्दुल वहाब फारूकी। ठीकु आहे। असां ॿिया जेके MCQs हूंदा उहे वरी ॿिए वीडियोस में जेको आहे त कवर कंदासूं। अल्लाह हाफ़िज़।